बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कथाऊं में थोरो बेसण खणी उन में शामिलु कंदासूं मिठी सोडा, अछो जीरो, सॼा धाणा, ॻाढ़ा मिर्च ऐं लूणु। बेसण खे मसालनि सां मिक्स करे पोइ शामिलु कंदासूं कटियल सनो बसरु, कटियल धाणा ऐं सनो कटियल साओ मिर्च। मिलाए पोइ असां पाणी विझी मसाले वारे बेसण जो बैटर ठाहींदासूं, मतिलबु हिकिड़ो पतड़ो बेसण तयारु कंदासूं। पालक जा पता असां धोई साफ़ु करे रखिया आहिनि सुकाए। पोइ इहे पालक जा पता हिकु हिकु पन खणी असां मसाले वारे बेसण में उथलाए पुथलाए डिप कंदासूं, यानी मिलाईंदासूं सॼो बेसण जीअं पते खे लॻी वञे। अहिड़ी तरह असां पालक जा जेके बि पन आहिनि सभिनी खे हल्को बेसण हणी मथां असां गरम तेल में तरींदा वेंदासूं। जॾहिं पालक जा पकोड़ा हिकिड़े पासे तरिजी वञनि, उथलाए ॿिनी पासे तरींदासूं। पोइ हिकु प्लेट में कढी रखंदासूं। तयारु आहिनि असांजा कड़क ऐं ख़स्ता पालक जे पतनि जा पकोड़ा। तमामु ख़स्ता ऐं ज़ाइकेदार आहिनि।